मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब करना। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वक़ालल्लाहु तआला वक़ालल्लाहु तआला या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियामु कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून अय्यामम मअदूदात फ़मन कान मिनकुम मरीज़न औ अला सफ़रिन फ़इद्दतुम मिन अय्यामिन उख़र व अलल्लज़ीना युतिक़ूनहु फ़िदयतुन तआमु मिस्कीन फ़मन ततव्वअ ख़ैरन फ़हुव ख़ैरुल लहू व अन तसूमू ख़ैरुल लकुम इन कुंतुम तअलमून। शहरु रमज़ानल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआनु हुदल लिन्नासि व बय्यिनातिम मिनल हुदा वल फ़ुरक़ान फ़मन शहिद मिनकुमुश्शहर फ़लयसुमहु व मन कान मरीज़न औ अला सफ़रिन फ़इद्दतुम मिन अय्यामिन उख़र युरीदुल्लाहु बिकुमुल युस्र वला युरीदु बिकुमुल उस्र वलितुकमिलुल इद्दत वलितुकब्बिरुल्लाह अला मा हदाकुम वलअल्लकुम तशकुरून। सदक़ल्लाहुल अज़ीम। वक़ालन नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी। मैं मोहतरम मोज़िन दोस्तों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा तमाम वॾा एहसान थिया जो अल्लाह ताला तव्हां असांखे अहले ईमान बनायो, मुसलमान बनायो। हे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो तमामु वॾो असांजे मथां एहसान आहे। पूरी काइनात जे अंदरि वॾे में वॾो इनाम अल्लाह ताला असांखे मुसलमान जे घर में पैदा कयो ऐं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जो पढ़ण जो हुकुम ॾिनो ऐं अहिड़ी तरह जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत मां अल्लाह ताला असांखे बनायो। इस्लाम उन मज़हब खे चइबो आहे जेको मज़हब सलामती वारो हुजे। इस्लाम उन मज़हब खे चइबो आहे जे मज़हब जे अंदरि एतदाल हुजे। इस्लाम उन मज़हब खे चइबो आहे जंहिंजे अंदरि कंहिं क़िस्म जी ॿ नंबरी धोखेबाज़ी न हुजे। उन मज़हब जो नालो हिन सरज़मीन ते इस्लाम मज़हब आहे। इस्लाम मज़हब जी इब्तिदा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात खां आहे। इन खां पहिरियां बि यकी ताईं मज़हब इस्लामी रहियो आहे, आदम अलैहिस्सलाम खां वठी करे ईसा अलैहिस्सलाम ताईं। बाक़ी असां जेको उम्मती आहियूं जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा। पोइ अल्लाह ताला जा मुख़्तलिफ़ अहकाम असांजे मथां फ़र्ज़ आहिनि, जीअं नमाज़, रोज़ो, हज, ज़कात। हाणे तव्हांजे इल्म में हिकिड़ी मां ॻाल्हि रखणु चाहींदुमि त नमाज़ जेकी फ़र्ज़ थी इहा मक्का जे अंदरि थी। मक्का जी सरज़मीन ते अल्लाह ताला नमाज़ पढ़ण जो हुकुम ॾिनो। केतिरियूं नमाज़ूं? 5 नमाज़ूं। पोइ मक्का जी सरज़मीन खां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत कई ऐं मदीना शरीफ़ जे तरफ़ जीअं आया, हिते हिजरत खे 2 साल थिया हुया। जीअं जो हिजरत खे 2 साल मुकमल थिया ऐं 10 शाबान ते अल्लाह ताला जे तरफ़ां रोज़नि जी फ़र्ज़ियत थी आहे। मदीना जे अंदरि रोज़नि जी फ़र्ज़ियत थी। अल्लाह ताला हुकुम ॾिनो त ए ईमान वारो, असां तव्हांजे मथां रोज़नि खे फ़र्ज़ु कयो आहे। जीअं जो तव्हां खां पहिरियां पोयनि उम्मतुनि ते रोज़ा फ़र्ज़ु हुया, पोयनि उम्मतुनि ते बि अल्लाह ताला जा रोज़ा फ़र्ज़ु हुया। रोज़े रखण जो तरीक़ेकार कुझु ॿियो हुयो। इस्लाम मज़हब यकीनी हलंदो आयो आहे। पोइ इहे आयतूं अल्लाह ताला क़ुरान हकीम जे अंदरि बयानु कयूं।
अल्लाह ताला फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियामु कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। ए ईमान वारो तव्हांजे मथां असां रोज़नि खे फ़र्ज़ु कयो आहे, तव्हांजे मथां रोज़ा फ़र्ज़ आहिनि। हाणे कंहिं बि सूरत में रोज़े छॾण जो हुकुम नाहे। जीअं नमाज़ फ़र्ज़ु आहे, जीअं हज फ़र्ज़ु आहे, जीअं ज़कात फ़र्ज़ु आहे मालदार जे मथां, त उन्हनि में कंहिं क़िस्म जो कोई बि जेको ताख़ीर न कई वेंदी। ऐं सेम रमज़ान जो महीनो अची थो वञे, तव्हां मुस्लमान हुयो, तव्हां आकिल हुयो, तव्हां बालिग़ हुयो, तव्हांजे मथां हाणे रोज़ा जेको फ़र्ज़ु थी चुका आहिनि। कंहिं क़िस्म जो कोई बि गुंजाइश न आहे रोज़नि खे छॾण जी। हा, कुझु उज़ुर अल्लाह ताला पेश कया, बंदो माज़ूर आहे, को उज़ुर अथसि, शरई उज़ुर अथसि, उन एतबार सां रोज़े खे फ़िलहाल रमज़ान में छॾे सघे थो। उहो बि उज़ुर शरीयत वारो उज़ुर हुजे, जंहिंमें रोज़ो रखे थो जान वञण जो अंदेशो आहे, जान खे ज़्यादा नुक़सानु पहुचे थो, तव्हां सफ़र ते हो, उन एतबार सां अल्लाह ताला गुंजाइश कढी। हे रोज़नि जी फ़र्ज़ियत क़ुरान हकीम खां साबित आहे। हिन असांजे मौजूदा ज़माने जे अंदरि बाज़ स्कॉलर अहिड़ा आहिनि जेके इंतिहाई जेको आहे बेवकूफ़ आहिनि, जेके चवनि था त रोज़ा जेको आहे फ़र्ज़ु न आहिनि। हालांकि रोज़नि जी फ़र्ज़ियत हिन क़ुरान हकीम खां जेको साबित आहे। नस अल्लाह ताला क़ुरान हकीम में बयानु कयो आहे त रोज़ा जेको आहे तव्हांजे मथां फ़र्ज़ु आहिनि। पोयनि उम्मतुनि ते बि रोज़ा फ़र्ज़ु हुया ऐं इन ते उम्मत जो इजमा आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी जे अंदरि अल्लाह जे नबी पाण रोज़ा रखिया, तमामु सहाबा रोज़ा रखिया। सहाबा जो जेसिताईं आख़िरी मरहलो न थियो तेसिताईं जॾहिं बि सहाबा जी ज़िंदगी जे अंदरि रमज़ानुल मुबारक आयो त सहाबा रोज़ा रखिया। सहाबा खां बाद में ताबईन थिया, उन्हनि रोज़ा रखिया। त रोज़ो इंतिहाई ज़रूरी आहे, फ़र्ज़ु आहे। कंहिं क़िस्म जो कोई गुंजाइश न आहे त रोज़े खे छॾियो वेंदो। इंतिहाई इन जे अंदरि भलाई आहे। उन भलाई खे अल्लाह ताला क़ुरान हकीम जे अंदरि बयानु कयो। या अल्लाह असां रोज़ा त रखूं, पोइ इन जो फ़ाइदो असांखे छा थींदो, कहिड़ो असांखे इन जे अंदरि भलाई मिलंदी। पोइ अल्लाह ताला फ़रमायो लअल्लकुम तत्तक़ून, तव्हां रोज़नि जे ज़रिए सां मुतक़ी थी वेंदव, रोज़नि जे ज़रिए सां इंतिहाई नेकी कमाईंदव, रोज़नि जे ज़रिए सां तमामु ज़्यादा गुनाहनि खां बची वेंदव। रोज़ो तव्हांखे मुतक़ी बनाईंदो, रोज़ो तव्हांखे तमामु वॾे गुनाहनि खां बचाईंदो। अल्लाह ताला जी हर हिकु इबादत बंदे खे अल्लाह जी रहमत जी तरफ़ माइल कंदी आहे। इन जे बारे में बेशुमार अहादीस आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कयो त जॾहिं रमज़ान जी पहिरीं तारीख़ थींदी आहे ऐं मुस्लमान रोज़ा रखंदो आहे, हता के रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेकी कुझु मख़लूक़ात आहे हिन सरज़मीन ते सभई इन बंदे जे लाइ इस्तग़फ़ार कंदी आहे। हता के समंदर जूं मछियूं बि उहे बि चवंदियूं या अल्लाह हिन बंदे जी मग़फ़िरत अता फ़रमा, हिन बंदे जा गुनाह माफ़ अता फ़रमा। ऐं रमज़ान महीने जे अंदरि कोई मुस्लमान अगरि बख़्शिश न कराए सघियो, इहो मुस्लमान इंतिहाई ख़सारे वारो आहे। जंहिंखे अल्लाह ताला रमज़ान जहिड़ी बरकत वारो महीनो ॾिनो, एॾी सआदत वारो महीनो ॾिनो, इन महीने जे अंदरि जेकॾहिं नमाज़ न पढ़ी, इन महीने जे अंदरि जेकॾहिं रोज़ा न रखी ऐं अल्लाह खे राज़ी न करे सघियो, अल्लाह खां पंहिंजा गुनाह माफ़ न कराए सघियो, इहो बंदो इंतिहाई जेको आहे ख़सारे में वेंदो, इंतिहाई नुक़सान में वेंदो। पोइ अल्लाह ताला फ़रमायो इन जे करे तव्हांजे मथां रोज़ा फ़र्ज़ु कया आहिनि। इन रोज़नि जो कोई बि अजुर, कोई बि फ़ाइदो मां अल्लाह रब्बुल इज़्ज़त ताईं नथो पहुचे, बल्कि फ़ाइदो कंहिंजे लाइ आहे, फ़ाइदो तव्हां इंसान जे लाइ आहे। फ़ाइदो तव्हां मुस्लमाननि जे लाइ, तव्हां ईमान वारनि जे लाइ फ़ाइदो आहे। तव्हां रोज़ा रखंदो, मुंहिंजी रज़ा खे हासिलु कंदो, मुंहिंजी रहमत खे हासिलु कंदो। पोइ अल्लाह ताला तसली ॾिनी, हिकिड़ी तसली, अल्लाह ताला हिकिड़ी तसली कहिड़ी ॾिनी। अल्लाह ताला फ़रमायो अय्याम मादूदात, तव्हांखे ख़ौफ़ थिए थो, तव्हां चओ था को साल रोज़ा फ़र्ज़ु आहिनि, को 2 साल रोज़ा फ़र्ज़ु आहिनि। अल्लाह ताला फ़रमायो ईअं त बिल्कुलु न आहे। अय्याम मादूदात, चंद ॾींहं आहिनि, चंद ॾींहं गिनती जे एतबार सां, पहिरियों रोज़ो, ॿियों रोज़ो, टियों रोज़ो, चोथों रोज़ो, 5हों रोज़ो, रोज़ा मुकमल थी विया। गिनती जे एतबार सां चंद ॾींहं अथव। इन ॾींहंनि जे अंदरि मां अल्लाह ताला जी रज़ा खे हासिलु कयो, रमज़ान जा रोज़ा रखो ऐं मां तव्हां खां राज़ी थी वेंदुमि।
फ़मन कान मिनकुम मरीज़न, अल्लाह ताला हिते इजाज़त ॾिनी तव्हां मां कोई मरीज़ आहे, अहिड़ो मरीज़ आहे रोज़ो रखे थो, तबीयत नासाज़ थी वई, इंतिहाई तबीयत ख़राब थी वई, अल्लाह ताला फ़रमायो ॾिसो तव्हांजे रब खे इल्मु आहे, अल्लाह ताला तव्हांजे लाइ आसानी जो मामिलो था फ़रमायो। अल्लाह ताला हाणे हुकुम थो ॾिए जेको मरीज़ आहे, हाणे मर्ज़ उते ॾिसणो आहे। ॾिसो बाज़ो का मर्ज़ नंढा हूंदा आहिनि, उनजे करे रोज़े खे छॾिणो न आहे। मथे में नॉर्मल सूर आहे, पेट में नॉर्मल सूर आहे, जिस्म में नॉर्मल सूर आहे, त इनजे करे रोज़ो न आहे छॾिणो। कहिड़ो मर्ज़, कहिड़े मर्ज़ जे करे रोज़े खे छॾिणो आहे? उहो मर्ज़ जंहिं मर्ज़ सां ज़िंदगी वञण जो अंदेशो हुजे, जंहिं मर्ज़ सां जान वञण जो अंदेशो हुजे, रोज़ो रखंदुमि मुंहिंजी हालति ख़राबु थींदी, मुमकिन आहे मुंहिंजी जान खे ख़तरो थिए, उन एतबार सां रोज़ो उन मर्ज़ में छॾे सघो था। बाक़ी असांजा मुस्लमान साईं मथे में मूंखे ॾाढो सूरु आहे, मां इन करे रोज़ो नथो रखां, पेट में सूरु आहे इन करे रोज़ो नथो रखी सघां, मां कमु कंदो आहियां इन करे त हे कंहिं क़िस्म जो कोई बि उज़ुर न आहे, हे उज़ुर न आहे, रोज़ा रखणा आहिनि इन हालति में। पोइ अल्लाह ताला फ़रमायो वा अला सफ़रिन फ़इद्दतुम मिन अय्यामिन उख़र, मर्ज़ में ऐं सफ़र में तव्हां ट्रेवल कयो था उते बि तव्हां रोज़ो छॾे सघो था। पोइ छा कंदव? पंहिंजी गिनती खे ॻणींदव, रोज़े खे हिफ़ाज़त में रखंदव, ॾिसंदव केतिरा ॾींहं सफ़र आहे, ओतिरा सफ़र में जेके तव्हांजो टाइम हले थो उन सफ़र जे दौरान रोज़ा पंहिंजा ॻणियो। अॼु रोज़ो न रखियुमि, सुभाणे न रखियुमि, ॿिए ॾाॾे न रखियुमि, इन्हनि खे ॻणियो, इन खे शुमार कयो। मसलन तौरु 5 रोज़ा मरीज़ में न रखियुमि, या अहिड़ी तरह 5 रोज़ा सफ़र में न रखे सघियुमि, अल्लाह ताला फ़रमाए इन खे शुमार करे रमज़ान खां बाद में इहे तव्हांखे रखणा पवंदा। इन्हनि जी छुटी न आहे, इन्हनि जी माफ़ी न आहे, हे सभु कुझु तव्हांजे मथां ज़िम्मेदारी अल्लाह ताला फ़रमायो लॻे ई असां। पोइ अॻिते अल्लाह ताला फ़रमायो शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नासि व बय्यिनातिन मिनल हुदा वल फ़ुरक़ान, शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नासि व बय्यिनातिन मिनल हुदा वल फ़ुरक़ान। हाणे अल्लाह ताला रमज़ान मुबारक जी असांखे ताज़ीम बयानु करे ॿुधाई त तव्हांखे ख़बर आहे त रमज़ान कहिड़ो महीनो आहे। अल्लाह ताला फ़रमायो रमज़ान उहो महीनो आहे जंहिं महीने जे अंदरि अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे कलाम खे हिन प्लेनेट अर्थ जी तरफ़ मोकिलियो, क़ुरान हकीम खे अल्लाह ताला नाज़िल कयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां जेकी वही आई, सभ खां पहिरियां वही आई, उहो महीनो रमज़ान जो महीनो हुयो। ऐं जंहिं महीने जे अंदरि आसमान खां अल्लाह जो कलाम नाज़िल थिए रसूल जे मथां, उहो महीनो नॉर्मल महीनो न आहे, उहो वॾी फ़ोक़ियत थो रखे, उहो महीनो वॾो मक़ाम थो रखे, वॾी हैसियत थो रखे। त अल्लाह ताला फ़रमायो तव्हां इंसाननि खे यादि थियणु खपे त रमज़ानुल मुबारक जे अंदरि असां क़ुर खे नाज़िल कयोसीं। या अला क़ुर हकीम जे नुज़ूल जो मक़सदु अल्लाह ताला फ़रमायो इहो त मक़सदु आहे न, हुदल लिन्नास, इंसान हिदायत वारा थियनि। हिन काइनात जे अंदरि असांजे मथां वॾे में वॾो एहसान जेको आहे उहो रसूल जी ज़ात जो आहे। पहिरें नंबर ते अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो एहसान, ॿिए नंबर ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो एहसान। हिन टाइम जेके बि असां हिदायत वारा थियूं, असां जेके बि मुस्लमान आहियूं, असां नमाज़ पढ़ूं था, असां रोज़ा रखूं था, असां हज कयूं था, इन जे पोयां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महिनत थियल आहे। पर कहिड़े ज़रिए सां नबी उम्मतीअ मथां महिनत कई, जिदोजहद कई, पर कहिड़े एतबार सां? हिन क़ुरान हकीम जे एतबार सां। हे क़ुरान रमज़ानुल मुबारक जे अंदरि नाज़िल थियो ऐं हिन क़ुरान हकीम जे अंदरि अल्लाह ताला फ़रमायो असां हिदायत खे रखियोसीं ऐं इन हिदायत खे रसूल बयानु करे ॿुधाए पियो। ऐं इहा रसूल जी महिनत 1400 साल बाद बि जारी ऐं सारी आहे। ऐं अल्लाह ताला फ़रमायो उहा बय्यिनातिन मिनल हुदा, इन में चिटी हिदायत आहे, कंहिं क़िस्म जो कोई बि शक न आहे। क़ुरान हकीम जे अंदरि बिल्कुलु वाज़े हिदायत आहे। वल फ़ुरक़ान, अल्लाह ताला सिफ़त बयानु कई क़ुरान जी। या अल्लाह हिते क़ुरान हकीम जो नालो तूं क़ुरान बयानु न कयो, बल्कि हिते फ़ुरक़ान बयानु कयो। अल्लाह ताला फ़रमायो फ़ुरक़ान इन करे बयानु कयोसीं, फ़ुरक़ान इन जे करे बयानु कयोसीं त फ़ुरक़ान उन किताब खे चइबो आहे जेको हक़ ऐं बातिल जे दरमियान फ़र्क़ु खे बयानु करे। हिन क़ुरान हकीम जो नालो हिकु नंबर ते क़ुरान, ॿिए नंबर ते अल्लाह ताला फ़रमायो फ़ुरक़ान। फ़ुरक़ान इन बेस ते चयो वेंदो आहे हिन किताब खे, इन जे करे हिन जो नालो फ़ुरक़ान आहे त हिन किताब खे जेकॾहिं आॾो रखी करे पंहिंजा मामला कछींदव, पंहिंजा फ़ैसिला कछींदव,
पंहिंजा मसला रखंदो त हे किताब बिल्कुलु एतदाल कराईंदी। हे फ़र्क़ु बयानु कंदी त जंहिं अगरि कंहिं बंदे खे क़तलु कयो आहे त इहो ज़ालिम आहे, इन जे मथां सभ खां पहिरियां या त उनखे क़तलु कयो वञे या ॿिए नंबर ते उनखां दियत वठी वञे। इन जे करे हिन किताब खे फ़ुरक़ान चयो वियो आहे, यानी हक़ ऐं बातिल जे दरमियान फ़र्क़ु बयानु कंदी आहे। ॿिए नंबर ते हिकु किताब इहो बि असांखे बयानु करे ॿुधायो त हिन पूरी काइनात जे अंदरि इबादत जे लाइक़ु, नमाज़ जे लाइक़ु, आजिज़ी जे लाइक़ु जेकॾहिं कोई आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त आहे। अल्लाह खां अलावा कोई बि न आहे, सिर्फ़ु अल्लाह ई आहे जंहिंजे ॾाढो तव्हां झुकी सघो था। इहो कीअं बयानु कयो? हिन किताब बयानु कयो। हिन किताब इहो बयानु कयो त मोमिन ऐं अहिड़ी तरह मुनाफ़िक़ ऐं काफ़िर बराबरि न आहिनि। इहा कान ख़बर पई, इहो हिन किताब खां ख़बर पई। इन जे करे अल्लाह ताला हिन किताब जो नालो क़ुरान हकीम में बाज़ मक़ामात ते, बाज़ जॻहुनि ते अल्लाह ताला फ़रमायो वल फ़ुरक़ान, हे फ़ुरक़ान अथव, यानी हक़ ऐं बातिल जे दरमियान हे किताब फ़र्क़ु बयानु कंदी आहे। पोइ फ़रमायूं फ़मन शहिद मिनकुम अश-शहर फलयसुमहु, जेकॾहिं ए इंसानो तव्हांखे रमज़ान जो महीनो हथु अची वञे, मिली वञे, फलयसुमहु, तव्हां रोज़ा रखिजो। हाणे ॻाल्हि ख़तमु थी वई। मां पहिरियों बि ॻाल्हि कई न, कुझु असांजे हिन मौजूदा ज़माने जे अंदरि कुझु अहिड़ा बेवकूफ़ माण्हू आहिनि जेके चवंदा रोज़ा फ़र्ज़ु न आहिनि। रोज़ा फ़र्ज़ु असांजे त न आहिनि, ॿिए कंहिं ते पहिरियों इब्तिदा इस्लाम में हुया। त हे किताब जेकी आहे इहा क़यामत ताईं तालुक़ु साॻियो ई पकड़ींदी आहे। हिन किताब जो तालुक़ु सिर्फ़ु 1400 साल पोइ ते सहाबा सां न हुयो, 1400 साल पोइ ते सिर्फ़ु रसूल सां न हुयो, बल्कि जेसिताईं क़यामत जी सुबुह नथी थिए तेसिताईं हिन किताब जो तालुक़ु तमामु मुस्लमाननि सां हलंदो रहंदो। फ़मन शहिद मिनकुम अश-शहर फलयसुमहु, ए इंसानो जेकॾहिं तव्हांखे रमज़ान जो महीनो हथु अची वञे पोइ उनजे अंदरि रोज़ा रखिजो। वमन कान मरीज़न औ अला सफ़रिन फ़इद्दतुम मिन अय्यामिन उख़र, पोइ अल्लाह ताला साॻी ॻाल्हि खे दोहरायो। अल्लाह ताला फ़रमायो रोज़ा तव्हांजे मथां त फ़र्ज़ु करे छॾियासीं, पर तव्हांजे अंदरि कुझु बीमारियूं हूंदा, कुझु अहिड़ा माण्हू बि हूंदा जेके कारोबार जे एतबार सां कंहिं मसइले जे लाइ सफ़र कंदा हूंदा। अल्लाह ताला फ़रमायो इन्हनि खे इजाज़त ॾेई छॾियोसि। बीमार आहे, बीमारी में रोज़ा न रखे, ऐं मुसाफ़िर आहे, ट्रेवल में रोज़ो न रखे, पोइ छा करे फ़इद्दतुम मिन अय्यामिन उख़र, इन्हनि ॾींहंनि खे पंजनि खे शुमार करे ॻणे त केतिरा ॾींहं थियनि था, 3, 4, 5 या 10। मां रोज़ा न रखे सघियो। हाणे इहे रमज़ान खां बाद में क़ज़ा कई वेंदी। सेम औरत बि, जंहिं टाइम औरत खे हैज़ ईंदो आहे, औरत मरीज़ थी वेंदी आहे, हैज़ वारी औरत रोज़ा न रखंदी, बल्कि ॾींहं ॻणींदी। 3 ॾींहं हैज़ हलियो आहे, 5 ॾींहं हलियो आहे, 10 ॾींहं हलियो आहे, 10 ॾींहंनि ताईं औरत रोज़ा न रखंदी। छाजे करे हैज़ औरत लाइ मर्ज़ आहे। हैज़ में तमामु इबादत खां औरत परे थी वेंदी, सेम रोज़नि खां बि परे थी वेंदी, त इहा औरत पंहिंजा ॾींहं शुमार करे। छाजे करे ॾींहं शुमार करे? इहा औरत मुस्लमान आहे, इहा कलमो भरे थी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। हाणे इहा ॾींहं शुमार करे, इन खां बाद में रोज़ा रखे। पोइ अल्लाह ताला फ़रमायो युरीदुल्लाहु बिकुमुल युस्र, ए इंसानो ॾिसो मां अल्लाह ताला तव्हांजे मथां केतिरी वॾी आसानी कयमि। जेकॾहिं इहो हुकुम ॾियां मरीज़ बि रोज़ा रखनि, केॾो मुश्किल में अची वञो आहे, केॾो तकलीफ़ में अची वञो आहे, केॾो खसारे में अची वञो आहे। जेकॾहिं हुकुम सभिनी लाइ बराबरि हुजनि हा त मरीज़ बि रोज़ो रखे। अगरि मरीज़ रोज़ो न रखे हा त उनजी हालति छा थी हा? पोइ मां अल्लाह ताला जे अज़ाब जो मुस्तहिक़ थी हा। पर अल्लाह ताला खे इल्मु, मां हिन ज़मीन ते आयो न आहियां, मां हिन ज़मीन ते पेर न आए रखियो, मां अञा आलम में अरवा में आहियां। हे सभु हालतूं ऐं कैफ़ियतूं अल्लाह ताला जा ॾाढो पहिरियों ई खुलियल आहिनि। हे तमामु हालतूं अल्लाह जो जेको इल्मु आहे, उहो इल्म जी का इंतिहा न आहे। मां अञा आलम अरवा में आहियां, मुंहिंजो रूह जेको आहे हिकु जॻह ते बीठो आहे, मुंहिंजी कंहिं क़िस्म जो कोई मिटी गॾु न थी आहे, मां माउ जे पेट में न आहियां आयो। अल्लाह ताला जो इल्म जो इहो आयातो आहे।
अल्लाह ताला ॾिसी सॼो त मुजीब रहमान जीअं जो दुनिया जे अंदरि ईंदो, इन जे मथां मर्ज़ चढ़ंदो, तकलीफ़ ईंदी, नमाज़ पढ़ंदो ऐं अहिड़ी तरह रमज़ान जे अंदरि मरीज़ थी पवंदो, त पोइ हाणे हे कीअं कंदो? हे त रोज़ा न रखे सघंदो। पोइ अल्लाह ताला असांजी हालत खे ॾिठो, असांजी कैफ़ियत खे ॾिठो, सेम तमामु मुस्लमान जी कैफ़ियत खे अल्लाह ताला ईअं ॾिठो। पोइ अल्लाह ताला हुकुम लॻायो त मां अल्लाह ॾिसां थो, तव्हां अञा दुनिया में आया न आहियो, मां अल्लाह ॾिसां थो, तव्हांजे मथां रोज़ा फ़र्ज़ु कया आहिनि न, ॾिसां थो सुभाणे तव्हां मुशक़त वारा थी वेंदव। इन जे करे मरीज़ जो रोज़नि खे छॾे ॾियो। हे अल्लाह ताला तव्हांजे लाइ आसानी जो मामिलो कयो आहे। वला युरीद बिकुमुल उसर, ऐं कंहिं क़िस्म जो अल्लाह ताला तव्हांजे लाइ मुश्किल जो वाइदो न कयो आहे। मुश्किल जो मामिलो अल्लाह ताला तव्हांजे लाइ न बणायो आहे, बसि अल्लाह ताला इहो ई मामिलो तव्हांजे लाइ बणायो आहे। वले तुकमिलुल इद्दत वले तुकब्बिरुल्लाह अला मा हदाकुम वला अल्लाकुम तशकुरून, पंहिंजी गिनती खे जेको मुकमल कयो, अल्लाह ताला जो ज़िक्र कयो, अल्लाह ताला तव्हांखे हिदायत जेको नसीब अता फ़रमाईंदो। तव्हांजा भाउ दोस्तो, हिकु अज़ीम जेको महीनो अची चुको आहे, जंहिंजा चंद लम्हात बाक़ी असांजे क़रीब आहिनि। त मां हमेशह इहा ॻाल्हि कंदो आहियां त रमज़ान मुबारक जीअं जो ईंदो आहे त असां मुस्लमान तरक़ी ते ईंदा वेंदा आहियूं, बुलंदी ते चढ़ंदा वेंदा आहियूं, तमामु वॾी नमाज़ खे फोकस, ज़िक्र खे फोकस, तिलावत खे फोकस। रमज़ान जीअं स्टार्टिंग में आयो, तमामु असांजूं मस्जिदूं फुल, रोज़े रखण वारा 99% मुस्लमान नज़र ईंदा आहिनि, नमाज़ पढ़ण वारा 99% मुस्लमान नज़र ईंदा आहिनि, तरावी नमाज़ पढ़ण वारा 99% इब्तिदा में मुस्लमान नज़र ईंदा आहिनि। पोइ असांजी जेकी स्पीड नेकी में वेंदी आहे उहा चंद ॾींहं मथे वेंदी आहे, चंद ॾींहं खां बाद में असां वापसि मोटी ईंदा आहियूं। त हे इंतिहाई ग़लति अमल आहे। रोज़ा को जुमे जो फ़र्ज़ु न हूंदो आहे। रमज़ान जीअं जो आहे न, पूरो महीनो रोज़ा फ़र्ज़ु, असां वटि मुस्लमान वटि साईं जुमे जे रोज़े जी वॾी नेकी अथव। जुमे जे रोज़े जी तमामु वॾी नेकी आहे, 21 रोज़े जी वॾी नेकी आहे, 27 रोज़े जी वॾी नेकी आहे, पहिरें रोज़े जी वॾी नेकी आहे, सभिनी रोज़नि जी बराबरि नेकी आहे। कंहिंजे अंदरि कंहिं क़िस्म जो कोई किलत न आहे, ऐं कंहिं बि रोज़े जे अंदरि कंहिं क़िस्म जो कोई बि जेको वाद न आहे। सभिनी रोज़नि जे अंदरि अल्लाह ताला बराबरि नेकी रखी आहे। त इबादत कयूं सिर्फ़ु हिकिड़ो महीनो आहे। इन में जेको आहे पंहिंजे कारोबार खे, तमामु मामलात खे बंदो नॉर्मल रखे, छाजे करे रोज़ा अल्लाह फ़र्ज़ु कया आहिनि, इन जे अंदरि मुंहिंजी भलाई रखियलु आहे, मुंहिंजी हिदायत रखियलु आहे। इन जे करे अल्लाह ताला रोज़ा फ़र्ज़ु कया आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ॿ शयूं अहिड़ियूं आहिनि जेको बंदे खे जनम में दाख़िल करण जे लाइ ज़्यादा ज़रियो बणंदियूं आहिनि। ॿ अहिड़ियूं शयूं जेके बंदे खे जनम में ज़्यादा धिको ॾींदियूं आहिनि। अल्लाह जे नबी फरमायो हिकु इंसान जो वात ऐं ॿियो इंसान जो शर्मगाह, इन ॿिनि शयुनि जे ज़रिए सां बंदो हलाक ज़्यादा थींदो आहे। ज़बान खां कलमा कुफ़्र कढियईं, ज़बान खां गार कढियईं, ज़बान सां चुगली लॻाईं, ज़बान सां गीबत कयईं। अल्लाह जे नबी फरमायो इन ज़बान जे ज़रिए सां बंदो जनम में ज़्यादा वेंदो आहे। ऐं ॿिए मक़ाम ते फरमायूं शर्मगाह जे करे बि बंदो जनम में ज़्यादा वेंदो आहे। यानी पंहिंजे हक़ खां अलावा ॿिए हंधि किथे ज़िना कयईं, को ग़लति कमु कयईं। अल्लाह जे नबी फरमायो इहे ॿई शयूं, ॿी हिकिड़ी हदीस में आहे, हे इंसानो तव्हां ॿिनि शयुनि जी ज़मानत ॾियो था, ॿिनि शयुनि जी ज़मानत ॾियो था। या रसूल कहिड़ियूं? अल्लाह जे नबी फरमायो पंहिंजी ज़बान जी ऐं पंहिंजे शर्मगाह जी ज़मानत ॾियो था। या रसूल अल्लाह ज़मानत ॾियूं त पोइ अल्लाह जे नबी फरमायो मां नबी जेको आहे पोइ तव्हांखे जन्नती ज़मानत थो ॾियां। ॿिनि शयुनि जी ज़मानत तव्हां इंसान ॾियो। इन जे करे फरमायूं ॿ शयूं जेके बंदे खे जनम में ज़्यादा धिको ॾींदियूं आहिनि। फरमायो हिकु ज़बान आहे ऐं ॿियो इंसान जो शर्मगाह आहे। ऐं रोज़े रखण में इहे ॿई शयूं कंट्रोल में ईंदियूं आहिनि। रोज़े रखण में इहे ॿई शयूं कंट्रोल में अची वेंदियूं। रोज़े में कंहिं क़िस्म जो कोई बि बंदे खे ताक़त न हूंदी आहे त मां जेको कंहिं सां कलाम कयां, मां कंहिं सां ॻाल्हायां, बिल्कुलु तिलावत ते फोकस कंदो, नमाज़ खे जेको आहे फोकस कंदो, ज़िक्र खे फोकस कंदो। हे कहिड़ी हालत में? हे रोज़े जी हालत में। ॿिए नंबर ते शहवत इंसान जी रोज़े में बिल्कुलु ख़तमु थी वेंदी आहे।
रोज़ो एतिरो क़ीमती आहे। ऐं ॿिए मक़ाम ते फरमायो जेकॾहिं कोई बि बंदो रमज़ानुल मुबारक जा रोज़ा ॼाणी वाणी न रखिया ऐं रोज़ा छॾे न, पोइ फरमायूं इहो बंदो पूरी ज़िंदगी, यानी जेतिरी हाणे पोइ ज़िंदगी आहे, पूरी ज़िंदगी रोज़ा रखंदो अचे। यानी पोइ 20 साल उमिरि हुई, 30 साल उमिरि हुई, 40 साल उमिरि हुई, सिर्फ़ु रमज़ान जो हिकिड़ो रोज़ो बिना कंहिं उज़ूर जे कंहिं मुस्लमान छॾे ॾिनो, हाणे जेकी पोइ ज़िंदगी आहे यकी ते रोज़ा रखंदो अचे। यादि रहणु खपे त रमज़ान जे हिकिड़े रोज़े जी नेकी ते इहे तमामु ज़िंदगी वारा रोज़ा न पहुची सघंदा, न पहुची सघंदा। ऐं ॿी हदीस में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रमज़ानुल मुबारक जे करे अल्लाह ताला आमाल जे अंदरि तरक़ी ॾिए थो। अॼोके ॾींहं में शाबान जी लास्ट तारीख़ आहे, आख़िरी तारीख़ आहे। अॼु मां नमाज़ पढ़ां, अल्लाहु अकबर करे ॿ रकात नफ़िल पढ़ां, फ़रिश्ता 2 रकात नफ़िल लिखंदा कंहिंजे फ़रमान जे मुताबिक़, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़रमान जे मुताबिक़। मां अॼोके ॾींहं में 2 रकात नफ़िल पढ़ां, अल्लाहु अकबर, फ़रिश्ता चवंदा 2 रकात नफ़िल लिखोसि, अल्हम्दुलिल्लाह सुभाणे रमज़ानुल मुबारक थो अचे या ॿिए ॾाॾे रमज़ानुल मुबारक बीहे थो, उन टाइम मां सिर्फ़ु 2 रकात नफ़िल पढ़ां। फ़रिश्ता हुकुम ॾींदा अॼु 2 रकात नफ़िल त न लिखिजांइसि, अॼु 2 रकात नफ़िल न, बाक़ी फ़रिश्ता चवंदा छा लिखूंसि, अॼु इन 2 रकात नफ़िल जी जॻह ते फ़र्ज़ु लिखोसि। छाजे करे महीनो रमज़ान जो अची वियो आहे। अॼु मां 2 रकातूं जुमे जूं फ़र्ज़ु थो पढ़ां, अल्लाहु अकबर। शाबान जे महीने जे अंदरि असांजे आमाल जे अंदरि 27 नमाज़ूं लिखिबियूं। अकेलो फ़र्ज़ु पढ़ियुमि, 2 फ़र्ज़ काउंट थींदा। रमज़ानुल मुबारक जे अंदरि मां जमायत सां नमाज़ पढ़ियुमि, जमायत सां नमाज़ पढ़ियुमि, इहो मुंहिंजो फ़र्ज़ु 70 फ़र्ज़नि जी लेवल ते लिखिबो। त पोइ छा था चओ, रमज़ान मुबारक जे अंदरि लायानी कजे। इन महीने जे अंदरि अगरि कंहिं बंदे जी बख़्शिश न थी, तौबा क़बूल न थी, त ॿियो कहिड़ो महीनो आहे जंहिं महीने जे अंदरि अल्लाह ताला खां बख़्शिश घुरंदासीं। रमज़ान मुबारक जी खां अलावा को आहे महीनो जंहिंजे अंदरि अल्लाह ताला जी रहमत जी नुज़ूल आम हुजे, अल्लाह ताला जा वाइदा आम हुजनि? कोई बि महीनो न आहे। शाबान जे महीने में असां पूरे साल में क़ुरान पढ़ंदासीं, हिकिड़ो क़ुरान जो असां ख़तमु कयूं, फ़रिश्ता हिकिड़ो ख़तमु लिखंदा। ऐं रमज़ानुल मुबारक जे अंदरि हिकिड़ो असां क़ुरान जो ख़तमु कयूं, फ़रिश्ता चवंदा न न न, रमज़ानुल मुबारक अची वियो आहे, घणा 70 क़ुरान जा ख़तमु लिखी छॾियोसि आमाल में। हे अल्लाह जे नबी जो फ़रमान आहे त रमज़ान जेको आहे अनक़रीब पहुचण ते आहे, कोई बि मुस्लमान इन जे अंदरि कमी कोताही करण जी कोशिशि न करे। जीअं असां इब्तिदा में नमाज़ था पढ़ूं, जीअं इब्तिदा में असां रोज़ा था रखूं, ऐं जीअं असां तरावी नमाज़ था पढ़ूं, त ईअं ई असां शौक़ु लॻाए करे आख़िरी ॾींहंनि ताईं ईअं असां पहुचूं। मूंखे इंतिहाई अफ़सोस उन टाइम थींदो आहे त रमज़ान जे पहिरें रोज़े ते फ़जर नमाज़ ते जेकी असां जमात ॾिसंदा आहियूं त उहा 3-4 सिफ़ुनि ते मुश्तमिल हूंदी आहे। वरी मां तव्हांखे यादि ॾियण लाइ कयां थो त पहिरीं जेको आहे रमज़ान ते फ़जर नमाज़ ते जमात ॾिसिजो, वरी ईद राति ते जमात ॾिसिजो। अलाए कहिड़ी असांजी ईमान जी कैफ़ियत आहे, अलाए कहिड़ो असांजो यकीन आहे। जेकॾहिं दीन खे पढ़ूं आहे, दीन खे सिखूं आहे, क़ुरान जेकॾहिं सम्झ में अचे हा, त पोइ असां तरावी नमाज़ जे अंदरि 3-4 ॾींहं खां पोइ भॼी न वञूं आहे। हाणे हिन टाइम अल्लाह क़ुर करे पोइ हिते जमाती बीहनि था। हाणे जेको हाफ़िज़ पढ़े थो, बाज़ हाफ़िज़नि खे क़ुरान तर्जुमे सां सम्झ में अचे थो, कुझु पोइ हिते अहले इल्म बीठा हूंदा, उनखे क़ुरान सम्झ में ईंदो त हिते अल्लाह ताला जी वहदानियत हले थी, हिते तौहीद हले थी, हिते क़बर जो अज़ाब, जहन्नम जो अज़ाब, जन्नत जा मंज़र, मूसा अलैहिस्सलाम जो वाक़ियो, ईसा अलैहिस्सलाम जो वाक़ियो तमामु मुस्लमान खे सम्झ में ईंदा। छॾे करे जेको मुस्लमान अहले इल्म हूंदो। बाक़ी जेको मुस्लमान ग़रीब खे नमाज़ न अचे, उहो अल्लाह अकबर करे बीठो हूंदो, उहो चवंदो यार मां बोर थियां थो। का ॻाल्हि सम्झ में ईंदो, उहो ईअं थींदो न।
का ॻाल्हि अगरि सम्झ में न ईंदी असांजा अक्सर मुस्लमान इन जे करे तरावी नमाज़ खां भरी था वञनि त अलाह क़बर करे बीठा में छा चिक चिक लॻी पई हाफ़िज़ जी। पर जेकॾहिं क़ुर जो तासीर क़ुर जो को तर्जुमो असांखे सम्झ में अची ऐं असांजे दिलि ते लॻी आहे शायदि कोई बि मुस्लमान हितां न निकिरी आहे। असांजी ज़िंदगियुनि जे अंदरि इस्लाम जी महिनत न आहे, इस्लाम जो क़दुरु जेको आहे ज़िंदगियुनि जी न आहे, ज़िंदगियुनि जे अंदरि न आहे। इन जे करे रमज़ान जो वेलो असांखे थोरो ॾींहुं हलंदो आहे। इन खां बाद में ज़्यादा असां रमज़ान सां साथ नथा ॾेई सघूं, ज़्यादा असां हली नथा सघूं। हालांकि जंहिं साल में 2 हिजरी ते मदीना जे अंदरि रोज़ा फ़र्ज़ थिया, 2 हिजरी ते, ऐं जंहिं साल रोज़ा फ़र्ज़ थिया इन साल सहाबा खे वॾी मुश्किल जो सामनो करिणो पियो। जो पहिरें साल जे अंदरि रोज़ा फ़र्ज़ थिया आहिनि, वरी इन ई साल जे अंदरि इन ई महीने जे अंदरि रमज़ान मुबारक जे अंदरि ग़ालिबन 16 या 17 ते जंग बदर लॻी आहे ऐं इस्लाम जी पहिरीं जंग, इस्लाम जी वॾी जंग, इस्लाम जी ईअं सम्झो पावरफुल जंग ऐं इस्लाम जी बुलंदी जी जेकी जंग आहे जंग बदर कहिड़े साल लॻी? पहिरें साल रोज़ा फ़र्ज़ थिया, इन रमज़ान जे अंदरि रोज़ा फ़र्ज़ थिया ऐं इन रमज़ान ते सहाबा निकिरी पिया जिहाद ते। सहाबा त पोइ कॾहिं बि रोज़ा न रखिया हुया। हे सहाबा लाइ वॾी आज़माइश हुई, वॾो इम्तिहान हुयो। सहाबा कॾहिं बि न रखिया पोइ ते रोज़ा। अलाह जे नबी हुकुम ॾिनो त रमज़ान आयो आहे, रोज़ा रखणा आहिनि। सहाबा रोज़ा रखिया, हिकु रोज़ो 2, 3, 4, 16, 17 तारीख़ ताईं सहाबा रोज़ा रखिया ऐं 16, 17 तारीख़ ते जंग बदर में अंदरि लहिणो पियो। सहाबा लथा, फरमायो अहिड़ी गर्मी जो हिन सरज़मीन कॾहिं अहिड़ी गर्मी ॾिठी न हुजे, अहिड़ी मुश्किल जो कॾहिं असां इहा मुशक़त ॾिठी न हुजे, एतिरी तकलीफ़ जो इहा तकलीफ़ सहाबा फरमायो कॾहिं ॾिठी असां न आहे। इन जंग जे अंदरि सहाबा एंट्री कई। अलाह जे नबी फरमायो सहाबा रोज़े खे मोखर कयो, रोज़े खे मोखर। अलाह जे नबी हुकुम ॾिनो आहे। सहाबा चवनि असां रोज़े खे कीअं छॾींदासीं असां रोज़े खे? अलाह जे नबी फरमायो मां नबी थो हुकुम कयां, रोज़े खे हाली छॾे ॾियोसि। सहाबा रोज़े खे छॾे ॾिनो, मैदान जिहाद में लही पिया। एॾी सारी मुशक़त त पोइ अलाह ताला इन करे त फरमायो जेके बदर में हुया रसूल सां गॾु, जेके मुस्लमान बदर में हुया ऐं हाणे जेके बाद में मुस्लमान थींदा इन जे मक़ाम ते नथा पहुची सघनि, इन जे मक़ाम ते नथा अची सघनि। ॿिया साहबा आया, बाद में काफ़ी जंगियूं लॻियूं, साहबा एंट्री कई, पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेके मुंहिंजा साहबा बदर में हुया न, अलाह ताला उनजी हिन टाइम ताईं तारीफ़ थो करे। हिन टाइम ताईं अलाह ताला उनजे मक़ाम जेको आहे बुलंद करे थो। ईअं न आहे त जेके बाद में उनजो मक़ाम बुलंद न हूंदो, उन्हनि जो मक़ाम बि बुलंद, पर बदर वारा नथा थी सघनि। बदरी साहबी नथा थी सघनि। छाजे करे? इस्लाम जंग बदर खां बाद में ताक़त में ईंदो वियो ऐं जॾहिं फतह मका लॻो ऐं मको पूरो जेको आहे कंट्रोल में अची वियो, पोइ त तमामु वारा मुशरिक बि मुस्लमान थी विया। मां पहिरियों ॻाल्हि न कई हुयमि त दुनिया जे अंदरि इंसान अमूमन ताक़त खे ॾिसी करे पंहिंजा पेर जेको आहे घुटना झुकाए रखंदा आहिनि ऐं कमज़ोर खे ॾिसी करे कंहिं क़िस्म जो कोई उनखे लिफ्ट न कराईंदा आहिनि। कोई ताक़त आहे उनखां लाराईंदा आहिनि। त हे कुफ़ार जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां ईमान न पिया आणनि, इन्हनि जो हे छा कंदा? हे 100-150 साहबा, इनखे कंहिं क़िस्म जो कोई बि जेको आहे सवारी न आहे, हे छा करे सघंदा? पर इहे ई जॾहिं साहबा जॾहिं ताक़त में आया ऐं मक्का जे मथां पूरो जेको कंट्रोल ॾियो, हुन ॾिठो त हाणे का ताक़त थी वई आहे, हाणे को पावर थी वियो आहे। पोइ फरमायो हाणे पावर जे आॾो असांखे पंहिंजा घुटना जेको आहे सिधा करणा पवंदा। ऐं पोइ इस्लाम जेको आहे तरक़ी जे अंदरि आयो। अलाह ताला फरमायो इज़ा जाअ नसरुल्लाहि वल फतह वरअयत अन्नास यदखुलून फी दीनिल्लाहि अफ़वाजा
फसब्बिह बिहम्दि रब्बिका वस्तगफिर इन्नहु कान तव्वाबा। ए नबी जॾहिं तूं ॾिसंदी असां टोलनि जा टोला इस्लाम जे अंदरि दाख़िल कंदासीं ऐं उहो मौक़ो फ़तह मका जे मथां आयो। टोलनि जा टोला माण्हू तमामु वॾी तादाद में इस्लाम जे अंदरि दाख़िल थींदा विया। हे हिकु ख़ुशख़बरी हुई ऐं ॿिए नंबर ते रसूल जे वञण जो इहा ख़बर बि हुई। अलाह ताला फ़रमायो इस्लाम खे असां बुलंद करे छॾियोसीं, असां मुस्लमान खे फ़तह ॾिनीसीं, कामयाबी ॾिनीसीं ऐं मुस्लमान जो कमु थी वियो। इहा जॾहिं आयत नाज़िल थी तमामु साहबा इन आयत जे मफ़हूम खे शान नुज़ूल खे न सम्झी सघिया। साहबा ख़ुशि थिया, इन आयत खे ॾिसी करे ख़ुशि थिया त हिन में साफ़ इहो ई लिखियलु आहे न, अलाह ताला फ़रमाए थो मां फ़तह करे ॾेखारियमि। ए नबी तव्हां तस्बीह बयानु कयो, मां फ़तह करे ॾेखारियमि, मां अलाह फ़तह करे ॾेखारी। तमामु साहबा इन आयत खे साम्हूं ॾिसी करे ॾाढा ख़ुशि थिया त हे त असांजी ख़ुशी आहे। तमामु साहबा मां अबू बकर सिद्दीक़ इन आयत खे ॾिसी करे रोई पिया, रोना आया इन आयत ते। तमामु साहबा जो छा थियो आहे तव्हांखे? हे इस्लाम जी ख़ुशख़बरी, इस्लाम ताक़त में अल्लाह ताला जी तरफ़ां सर्टिफिकेट जारी थियो त मुस्लमान ताक़त में आहिनि। अबू बकर सिद्दीक़ फरमायो न, इन आयत जो ॿिए तरफ़ बि इशारो आहे। फरमायो कहिड़े तरफ़? चई यादि रहे जॾहिं नबी जो कमु मुकमल थींदो आहे ऐं जॾहिं इंसान ताक़त में ईंदा त नबी जो कमु मुकमल, पोइ नबी हिन दुनिया खे छॾे वेंदो आहे। हे आयत दलालत करे थी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुझु टाइम खां बाद में हिन दुनिया खां हलिया वेंदा। इहो जॾहिं मफ़हूम साहबा वञी करे अबू बकर जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿुधायो, अलाह जे नबी फरमायो अबू बकर जे इन आयत खे सम्झो, इहो बिल्कुलु सही सम्झो आहे। हाणे कमु जेको मुंहिंजो मुकमल थी वियो आहे, मां कुझु टाइम खां बाद मिली वेंदुमि। ऐं साहबा ॾिठो त हक़ीक़त में कुझु अरसे खां बाद में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन दुनिया खां हलिया विया। तमामु बारदोस हे मुशक़त साहबा जे मथां आई, हे तकलीफ़ साहबा जे मथां आई। इस्लाम जो क़दुरु उन्हनि कयो। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला अहिड़ी फ़िकिर, अहिड़ी सोच शल असां कंहिं मुस्लमान खे, अदना मुस्लमाननि खे इहो फ़िकिर जेको आहे नसीब अता फ़रमाई। साईं, रोज़े सां निंड में एतिलाम थी वञे त उन सां रोज़ो फासिद थींदो या न? अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि यादि रखणु खपे त तमामु असांजा मुस्लमान नौजवान वॾी उमिरि जा सुबुह सां जेको आहे रोज़ो रखे करे उहो अमूमन सभु जेको आराम कंदा आहिनि। आराम करण खां बाद में तमामु नौजवाननि खे एतिलाम पइजी वेंदो आहे, जंहिंखे असां सिंधी में चवंदा आहियूं शैतानी तड़। जेकॾहिं उहो तड़ पइजी वियो आहे त यादि रखणु खपे त रोज़ो फासिद नाहे थींदो। परेशान थी वेंदा आहिनि, काफ़ी असांजा दोस्त परेशान थी वेंदा आहिनि त एतिलाम पइजी वियो, तड़ पइजी वियो, यानी निंड जी हालत में, त असांजो रोज़ो फासिद थी वियो आहे। त इन सूरत में रोज़ो फासिद नाहे थींदो। छाजे करे? त इहा शइ इंसान जे इख़्तियार खां ॿाहिरि आहे। ॻाल्हि सम्झो थो साईं, इहा शइ इंसान जे इख़्तियार खां ॿाहिरि आहे। हाणे बंदो सुम्हंदो आहे, इन खां बाद में बंदे खे ख़बर न पवंदी आहे। जेको एतिलाम बि पियो आहे उहो हिन जे इख़्तियार सां न पियो आहे, बग़ैर इख़्तियार खां पियो आहे। त इन में रोज़ो फासिद न थींदो। हाणे छा करणु खपे? जीअं जो बेदार थियो ऐं निंड खां उथी पियो, फ़ौरी तौरु गुसुल करे। गुसुल जे अंदरि इन शइ जो इंतिहाई ख़्यालु रखे, छो त रमज़ान हाणे शुरू थिए थो न साईं, हे मसइला सभु पेश ईंदा। त गुसुल करण जे टाइम गरड़ा न आहिनि करणा, गरड़ा कंदो पाणी हलक में वेंदो, पाणी हलक में वियो रोज़ो वियो। सिर्फ़ु नॉर्मल गुरड़ियूं करणियूं आहिनि, नॉर्मल नक में जेको आहे नॉर्मल पाणी, आंगुरुनि सां ई सिर्फ़ु हीअं गोल फिराइणो आहे ऐं पूरे जिस्म खे जेको आहे धोइणो आहे। कोई बंदो इन सूफ़ी न थिए रोज़े सां त मां गरड़ा करे हलक ताईं पाणी पहुचायां, हलक ताईं पहुचाईंदो वज़ू तव्हांजो रोज़ो फासिद थींदो। हलक में पाणी वियो न त रोज़ो बि वियो। त इन शइ जो तमामु नौजवान ख़्यालु रखण जी कोशिशि कनि। छा साईं, परफ्यूम इस्तेमालु करण सां कपिड़ा पली थींदा आहिनि? इन जी का वज़ाहत कयो। अच्छा, हे जेको परफ्यूम या सेंट जेकी बि लॻाई वञे थी, इन जे अंदरि काफ़ी जेको आहे इख़्तिलाफ़, काफ़ी अहले इल्म जा इन जे अंदरि इख़्तिलाफ़ आहिनि त जेकी सेंट लॻाई वञे थी त इन में अल्कोहल हूंदी आहे। हाणे अल्कोहल ॿिनि क़िस्मनि जी हूंदी अथव। हिकु अल्कोहल उहा
जेकी सब्ज़ी वग़ैरह मां ठहंदी आहे उहा सेंट जे अंदरि पवंदी आहे, ख़ुशबू जे अंदरि इस्तेमालु कई वेंदियूं आहिनि। इहा जेकॾहिं अल्कोहल आहे त उन में कंहिं क़िस्म जो कोई बि जेको कपिड़ो पलीत न थींदो। उहा तव्हां लॻाए करे नमाज़ जेको पढ़ी सघो था, उहा अल्कोहल पलीत न हूंदी आहे। ॿी अल्कोहल जेकी आहे उहा अंगूर मां ऐं खजूर खां तयारु थींदी आहे। जेकॾहिं बिल्कुलु कंफर्म आहे त हाणे जेकी सेंट मां लॻायां थो इन जे अंदरि जेकी अल्कोहल मिलियलु आहे इहा या त अंगूर खां ठहियलु आहे या खजूर खां ठहियलु आहे, अहिड़ी सेंट लॻाइणु बिल्कुलु ग़लति अमल आहे। बाक़ी यादि रहणु खपे त जेकी असां वटि हिते सेंटियूं अचनि थियूं न दुबई खां ॿाहिरि मुल्कनि खां, इन जे अंदरि उहा अल्कोहल नाहे मिलियलु हूंदी, छो त उहा इंतिहाई महांगी आहे, उहा इंतिहाई महांगी आहे। बाक़ी हे जंहिं सेंट जे मथां लिखियलु हुजे अल्कोहल से पाक, ॾिसो बाज़ औक़ात लिखियलु बि हूंदो आहे, जेकॾहिं लिखियलु आहे न त पोइ हणो, कोई कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे। बाक़ी अल्कोहल ॿिनि क़िस्मनि जी आहे, हिकु जेकी अंगूर खां ऐं खजूर खां ठहंदी आहे ऐं ॿी सब्ज़ी वग़ैरह खां ठहंदी आहे, त इन जे अंदरि बि काफ़ी जेको इख़्तिलाफ़ आहे। पोइ उलमा ॾिनो त इन जे बारे में सख़्ती एतिरी न कई वञे, छाजे करे उहो अल्कोहल हिन असांजे मौजूदा ज़माने में कंहिं आम माण्हू वटि थी नथी सघे, इस्तेमालु करे ई नथा सघनि, उहा इंतिहाई महांगी आहे। बाक़ी पोइ बि एहतियात जेको लाज़मी आहे, जेकॾहिं कंहिं बि सेंट जे मथां लिखियलु हुजे अल्कोहल से पाक त उहा लॻाए सघो था, कंहिं क़िस्म जो कोई बि हुनजे अंदरि टेंशन न आहे। बाक़ी जेकॾहिं तव्हांखे कंफर्म आहे हे जेकी मां सेंट लॻायां थो इन जे अंदरि अंगूर खे निचोड़े करे या खजूर खे निचोड़े करे उन जो अल्कोहल तयारु करे हिन जे अंदरि पियल आहे, त पोइ उन खां जेको आहे परहेज़ कई वञे, उहा बि कॾहिं जॾहिं कंफर्म ॻाल्हि हुजे, जॾहिं मामिलो बिल्कुलु क्लियर हुजे। अञा मां बहितर इहा सलाह ॾींदुमि त इन शयुनि खां साइड अतुर इंतिहाई ज़बरदस्त मिलनि था, उन्हनि खे इस्तेमालु करण जी कोशिशि कयो। ॾिसो इन जे अंदरि बंदो कंफ्यूज़ थी थो वञे न, यार कहिड़ी ख़बर इहा हराम शइ हुजे, पर इन जी डिटेल उलमा ईअं ई बयानु कई आहे त इहे ॿ क़िस्म आहे, अल्कोहल हिकु क़िस्म नथी थी सघे, अल्कोहल काफ़ी क़िस्मुनि जा आहिनि। त उनजो आसान मतिलबु इहो ई आहे, अतुर लॻाईंदा कयो। अतुर लॻाइणु सुनत अमल बि आहे, नमाज़ से लॻाइणु इंतिहाई बहितर अमल आहे, और रोज़े सां लॻाइणु इंतिहाई बहितर अमल आहे। त अतुर खे बंदो फोकस करण जी कोशिशि करे। छा साईं रोज़े सां कूड़ ॻाल्हाइण या चुगली या गीबत करण सां रोज़ो भॼी पवंदो? साईं रोज़ो त जेको आहे फासिद न थींदो, कूड़ ॻाल्हाइण सां, चुगली लॻाइण सां, गीबत करण सां रोज़ो फासिद न थी वेंदो। कमु हे सभु हराम आहिनि। हराम कमु रोज़े में करणु, रोज़े जी नेकी उॾी वई नेकी तव्हांजी। रोज़ो चइबो बि इन खे थोरी चइबो आहे। हदीस में आयो बाज़ माण्हू अहिड़ा आहिनि जेके रोज़ो रखंदा आहिनि ऐं सवाइ उन ऐं बुख जे उनखे कुझु बि हासिलु न थींदो आहे। ऐं बाज़ तहजद नमाज़ पढ़ण वारा अहिड़ा आहिनि जेकी तहजद नमाज़ पढ़ंदा आहिनि पर उनखे सॼी राति बीहण खां अलावा कुझु बि न मिलंदो आहे। यानी तहजद नमाज़ पढ़ण वारा रियाकारी जे करे, असां जेको अल्हम्दुलिल्लाह तहजद राति पढ़ी आहे, फरमायो सॼी राति सिर्फ़ु बीहण खां अलावा कुझु इनखे नेकी न मिलंदी आहे। ऐं बाज़ रोज़े रखंदड़ अहिड़ा हूंदा आहिनि जेके रोज़ो त रखंदा आहिनि पर हराम कमनि खे न छॾींदा, कूड़ खे न छॾींदा, चुगली खे न छॾींदा, गीबत खे न छॾींदा। त पोइ तव्हांखे यादि थियणु खपे त जेको तव्हां रोज़ो रखियो आहे न, जेको रोज़ो रखियो आहे न, बसि क़यामत ॾींहुं तव्हां खां फ़र्ज़ जी पुछा न कई वेंदी। तव्हांखे उन लिस्ट में क़यामत ॾींहुं न बीहारींदा जंहिं लिस्ट में बेरोज़ा बीठा हूंदा, उन लिस्ट में तव्हांखे खणी बीहारींदा न फ़रिश्ता। बाक़ी रोज़े जे मथां जेको इनाम हुयो, नेकी हुई न, उहा नेकी सर वई तव्हांजी, ख़लास, टू द पॉइंट ॻाल्हि, मामिलो क्लियर, ख़तमु। त बंदो रोज़ो इन करे रखंदो, रोज़ो रखे त नेकी जी तरफ़ फोकस करे, नेकी जी तरफ़ माइल थिए। हे कहिड़े क़िस्म जो रोज़ो आहे? रोज़ो रखे करे ॿ नंबरी बि बंदो कंदो वधे, हा साईं, कूड़ बि ॻाल्हाईंदो वधे, गीबत बि कंदो वधे ऐं चुगली बि हणंदो वधे, त हे सभु रोज़ो न आहे। माज़रत सां रोज़ो न आहे। पंहिंजी ज़िंदगी खे बहितर बणायो, पंहिंजी ज़िंदगी खे नेक बणायो, पर कीअं? इन आमाल सां, नमाज़ जे ज़रिए सां ऐं रोज़नि जे ज़रिए सां। अच्छा, रोज़े में साईं औरत मेहंदी लॻाए सघे थी या न? रोज़े में औरत मेहंदी लॻाए सघे थी, कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे। औरत ज़ीनत एतबार सां, ॾिसो औरतुनि खे हुकुम आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हिकु का औरत हुई, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ हथ जो इशारो कई, हथु मोकिलियईं, या रसूलल्लाह हे हथ ते बैत करणु चाहे पई, त अल्लाह जे नबी हथ ते बैत न कंदा हुया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं बि औरत सां हथ ते हथ रखे करे बैत न आहे कई, हथ ते हथ
जीअं असांजे ज़माने में मुर्शिद औरतुनि खे हथ बैत कराईंदा न, मुरीदाणी खे चवंदा हथ हिते रख, हथ रखे करे पोइ मुरीदाणी खे कुझु जेको कलमा वलमा पढ़ाइनि था। हे मुर्शिद न आहिनि, हे ठग क़िस्म जा हिकिड़ा मुर्शिद आहिनि। मां हिकिड़ी ॻाल्हि कयां, कोई बि अगरि मुर्शिद, कोई बि अगरि पीर, कोई बि अगरि मौलवी, कोई बि मुफ़्ती, तव्हां उनखे ॾिसो, उनजे अंदरि जेकॾहिं इहे कम आहिनि त औरतुनि सां मेल झुल, औरतुनि सां वेहणु, औरतुनि सां गपशप, या औरतुनि खे बैत कराए पंहिंजे हथ ते, त सर माज़रत सां हे इस्लाम न आहे, इहो पीर न आहे, इहो हिकिड़े क़िस्म जो ठग माण्हू आहे। हिन पूरी काइनात जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात खां वधीक कोई बि न आहे। अल्लाह जे नबी कॾहिं बि कंहिं औरत खे, हज़रत आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा रिवायत कई, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं बि कंहिं औरत खे बैत जेको हथ ते न आहे कराई, बल्कि कंहिं रिवायत में आयो अल्लाह जे नबी कपिड़ो पकड़ायो त हे औरतूं हितां कपिड़ो वठो, ऐं ॿिए पासे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कपिड़े खे वठो। अल्लाह जे नबी ईअं बैत कराई, ऐं हिकु मरतबे ईअं औरत हथु अल्लाह जे नबी जे तरफ़ कयो, या रसूल हे हथु आहे बैत कयो, त अल्लाह जे नबी उन औरत जे हथ खे जीअं ॾिठो त उनजो हथु ईअं ई बग़ैर मेहंदी खां हुयो, त अल्लाह जे नबी उते हुकुम ॾिनो, ए औरतूं तव्हां जेको आहे मेहंदी लॻाई न कयो, छाजे करे ताकी मर्दनि ऐं औरतुनि जे हथ जे दरमियान फ़र्क़ु बयानु थिए। त औरत जेकॾहिं रोज़ाना जी बेस ते बिल्कुलु महीने में हिकु मरतबो, महीने में 2 दफ़ा मेहंदी लॻाए थी, हे बहितर अमल आहे, ताकी इहा ख़बर पवे त हे औरत जो हथु आहे ऐं हे मर्द जो हथु आहे। रोज़े में जेकॾहिं का औरत मेहंदी लॻाए त कंहिं केस में कोई बि टेंशन न आहे, छाजे करे इस्लाम इजाज़त ॾिनी आहे। इस्लाम इजाज़त ॾिनी त औरत मेहंदी लॻाए सघे थी, रोज़े में बि लॻाए सघे थी ऐं गैर रोज़े में बि लॻाए सघे थी। हे इस्लाम हुकुम कयो आहे औरतुनि खे। ऐं ॿिए नंबर ते इहो बि हुकुम आहे त औरत मर्दनि वारी कंडीशन इख़्तियार न करे ऐं मर्द औरतुनि वारी कंडीशन इख़्तियार न कनि। हिन असांजे ज़माने जे अंदरि इन खे कंहिं क़िस्म जो कोई बि ऐप नथो सम्झो वञे त औरतूं मर्दनि जो लिबास पाइनि, औरतूं मर्दनि जो लिबास पाइनि ऐं मर्द वरी औरतुनि जो लिबास पाइनि। हे कंहिं क़िस्म जो कोई, हालांकि इन अमल ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लानत फरमाई आहे। का औरत मर्दनि जी मुशाबित इख़्तियार करे ऐं को मर्द औरतुनि जी मुशाबित इख़्तियार करे, फरमाया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन औरत ऐं मर्दनि जे मथां लानत हुजे। त इन फेल खां अल्लाह ताला तमामु मुस्लमान खे बचण जी तौफ़ीक़ करे। साईं, औरत कारे रंग जो लिबास पाए सघे थी या न? अच्छा, औरत सभु लिबास कलर पाए सघे थी, लिबास जे अंदरि कारो हुजे, ॻाढ़ो हुजे, बहरहाल दुनिया जे अंदरि जेके बि कलर आहिनि औरत पाए सघे थी। यादि रहणु खपे, औरत लिबास पाए, हया जो लिबास पाए। इस्लाम इन खे फोकस कयो आहे। इस्लाम ईअं न बयानु की कारे कलर जो लिबास औरत न पाए, ॻाढ़े कलर जो लिबास औरत न पाए। इस्लाम आज़ादी ॾिनी इन जे अंदरि त कलर कोई बि पायो, कलर कहिड़ो बि हुजे। हा, उन जे बारे में हिकिड़ो शर्त आहे, औरत लिबास पाए हया वारो लिबास। जीअं औरत गुज़र करे न त गैर मुस्लिम चवे त हे मुस्लमान जी औरत थी वञे। औरत अहिड़ो लिबास पाए, अगरि बिल फ़र्ज़ औरत कान गुज़र करे न त गैर मुस्लिम परे खां ॾिसे त हे सर औरत वञे थी, हे मुस्लमान जी औरत आहे। औरत अहिड़ो लिबास न पाए जो मुस्लमान चवे मुस्लमान औरत खे त हे गैर मुस्लिम जी औरत थी वञे। ऐं असांजे ज़माने जे अंदरि कंहिं क़िस्म जो कोई बि इहो बि टेंशन न आहे, औरत कहिड़ो बि लिबास पाए। इहे त हाणे अॼुकल्ह असांजे मुआशिरे जे अंदरि बि काफ़ी मर्द अची वियो आहे, नंढनि इलाइक़नि जे अंदरि बि वॾो मर्द अची वियो आहे, जीअं मसलन तौरु शहदादकोट, लाड़कानो, सखर, कराची, हैदराबाद। हिते हाणे मुस्लमान जूं औरतूं ख़बर नथी पवे त हे बाज़ार जे अंदरि जेकी औरत चकर लॻाए थी त इहा औरत मुस्लमान जी आहे या गैर मुस्लिम जी आहे, छो त लिबास अहिड़ो आहे न, लिबास अहिड़ो आहे। सर, इन में इस्लाम सख़्ती बयानु पहिरियों बि कई आहे ऐं इस्लाम जी उहा सख़्ती हिन टाइम ताईं बि आहे त औरत अहिड़ो लिबास पाए जेको लिबास हया वारो हुजे ऐं जंहिंमें पूरी औरत हिजाब वारी हुजे। इहो कानून 2025 ताईं न आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि ज़माने खां वठी करे हे साईं हुकुम न, बल्कि जेसिताईं क़यामत जी सुबुह नथी अचे, हे असांखे इहो न ॿुधाए वञे त साईं ज़मानो मॉडल आहे। उहा महिरबानी करे कुझु गुंजाइश, सर कंहिं क़िस्म जो कोई बि गुंजाइश न थींदी, कोई बि गुंजाइश न आहे। इस्लाम हिकिड़ो हुकुम बयानु कयो न, ॻाल्हि ख़तमु। औरतुनि खे मुकमल लिबास पाराइणो आहे ऐं हया वारो लिबास पाराइणो आहे। बाक़ी जेकॾहिं कोई बि मुस्लमान जूं औरतूं अहिड़ो लिबास पाईंदियूं त उहे ज़िलत ऐं ख़ुआरी ऐं रुसवाई पाण ई ॾिसंदियूं
अल्लाह ताला तमाम मुसलमान जी औरतुनि खे सम्झ नसीब अता फरमाए। साईं नाबीन जे पोयां नमाज़ पढ़णु कीअं आहे? अच्छा, नाबीन जे पोयां मजबूरी में त जेको नमाज़ पढ़ी सघे थो, नाबीन जे पोयां अगरि उहो नाबीन पंहिंजे कपिड़नि जी पाकाई जो ख़्यालु रखे थो ऐं नाबीन क़िबले जे तरफ़ दुरुस्त बीहे थो कंहिं इलाइक़े तरफ़, त उनजी नमाज़ पोयां जेको थी वेंदी। पोइ बि बहितर इहो आहे त को सॼे जे पोयां नमाज़ पढ़ी वञे। छाजे करे बाज़ औक़ात नाबीन खे ख़बर न पवंदी त कपिड़ा मुंहिंजा पाक आहिनि या न आहिनि। बाज़ औक़ात नाबीन खे इहा बि ख़बर न हूंदी आहे त मुंहिंजो मुंहुं जेको आहे क़िबले तरफ़ आहे या न। अगरि क़िबले तरफ़ मुंहुं न थियो नमाज़ न थींदी। अगरि कपिड़ा पलीत आहिनि त बि जेको नमाज़ न थींदी। पर अहिड़ो जेकॾहिं को नाबीन आहे जेको पंहिंजे कपिड़नि जो इंतिहाई ख़्यालु थो रखे ऐं रुख़ ते बीठो आहे, क़िबले ते बिल्कुलु सिधो बीठो आहे ऐं सिधो बीहंदो ई आहे, ओड़े जे पोयां सर नमाज़ थी वेंदी। उनजे पोयां कंहिं क़िस्म जो कोई बि जेको आहे टेंशन न आहे। साईं, हिकु शख़्स जा कुझु पैसा गुम थी विया, उनखे हिकु ढारे वारे चयो त मूंखे 3000 रुपया ॾे त तोखे पैसा मिली वेंदा। अच्छा सर, हे ढारे वारनि जी बदमाशी आहे। कोई बि अगरि रक़म गुम थी वई आहे न, कोई बि रक़म गुम थी वई आहे, कंहिं ढारे वारे खे ख़बर न पवंदी आहे। कंहिं ढारे वारे खे ख़बर न पवंदी आहे तुंहिंजी रक़म हिते पई आहे। हे सिर्फ़ु माण्हू खे लुटण जो हिकिड़ो ज़रियो आहे, ॿ नंबरी आहे, धोखेबाज़ी आहे। जेकॾहिं अगरि ढारे वारनि खे एतिरी जेकॾहिं ख़बर पवे आहे त मुंहिंजा पैसा गुम थी विया आहिनि, को ढारे वारो मूंखां मुतालबो थो करे मूंखे एतिरा पैसा ॾे, पोइ तुंहिंजा पैसा लभी वेंदा। उनखे मां उन बदमाश खे हिकिड़ो सुवाल थो कयां त बदमाश पोइ तूं मूंखे छो थो ॿुधाईं? उहे 15,000 या 20,000 या 50,000 जेको मैं गुम थियो आहे न, तूं मूंखे छो थो ॿुधाईं? उहे बग़ैर मुंहिंजे पुछा खां तूं लभे करे पंहिंजे इस्तेमाल में आण न। दुनिया जे अंदरि लखनि डॉलरनि जे एतबार सां पैसा गुम थींदा आहिनि, करोड़े पैसा गुम थींदा आहिनि। हे ढारे वारनि जी बदमाशी आहे। जेके ॿिया माण्हू बि आहिनि जेके साईं असां ॿुधाईंदो पैसा, ॿिया ॿुधाईंदा असां पैसा ॿुधाईंदो तव्हांजा पैसा हिते पिया आहिनि, तव्हांजो सामान हिते पियो आहे, हे सभु कुझु टोपी ड्रामो आहे हिकिड़ो। साईं, बेवकूफ़ बणाईंदा माण्हू खे, बेवकूफ़। ॾिसो, हिन ज़माने जे अंदरि, हिन दुनिया जे अंदरि वॾे मोॾो जेको इल्मु हो न, उहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ात कयो। अल्लाह जे नबी जे इल्म जे बराबरि असां कंहिंजो कोई इल्मु नथा मञूं, कंहिंजो कोई बि इल्मु नथा मञूं। काफ़ी रिवायतुनि जे अंदरि आयो त हिकु मरतबे हज़रत आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा जो हिकु हार जेको गुम थी वियो कंहिं रेगिस्तान इलाइक़े जे अंदरि। सहाबा हुनखे ॻोल्हियो, काफ़ी ॻोल्हियो, एतिरे ॻोल्हण खां उहो हार न लथो। हे जेके हिन ज़माने में असांखे ढारे वारा चवंदा तव्हांखे गुम थियल शइ असां तव्हांखे ॿुधाईंदा, ॾिसो रसूल मौजूदु आहे, अलाह जे नबी मौजूदु आहिनि, हालांकि इल्म जा बादशाह आहिनि। जो रसूल जो जेको इल्मु आहे न, को नॉर्मल इल्मु न आहे, डायरेक्ट इल्मु कान थो अचे, डायरेक्ट इल्मु आसमान खां थो अचे। पर रसूल उन इल्म जो जेको इंतज़ारु था कनि। अलाह जे नबी ईअं टू द पॉइंट ॿुधाए छॾनि न त फलाणी जॻह ते रेगिस्तान में इहो हार पियो आहे, अलाह जे नबी न ॿुधायो। हिन ज़माने में मुस्लमान खे बेवकूफ़ कनि था, तव्हांजी जेकी शइ गुम थियल आहे 3-4 हज़ार रुपया ॾियो तव्हांखे मिली वेंदी। सर, अहिड़नि माण्हुनि खां, तावीज़ वारनि खां, ढारे वारनि खां, इन बदमाशनि खां जेको बचण जी कोशिशि कयो। हे कुझु बि न थींदो आहे, कुझु बि न थींदो आहे। अगरि कोई मूंखे वाज़े तौर ते ॿुधाए वियो न, ढारे वारो कोई ॿुधायो न साईं तव्हां त सिर्फ़ु स्टेज ते बीह करे, मेंबर ते बीह करे सिर्फ़ु ॻाल्हि था कयो न, माॾे कोई ढारे वारो अचे, मां वाइदो तव्हां सां कयां थो, मुंहिंजूं काफ़ी शयूं गुम थियल आहिनि, काफ़ी। कोई ढारे वारो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधे ऐं मां वटि अचे, मुंहिंजी हिकिड़ी शइ को ॻोल्हाए मूंखे ॾेखारे, मां उन ॾींहं खां वरी इनखे तस्लीम करणु शुरू कंदुमि। पर इहा ॻाल्हि क़ुरान हदीस जे टकर में थी अचे, टकर में थी अचे। इहो नथो करे सघे बंदो त हे शइ हिते पई, असां हितां वञी करे था खणूं। हे सिर्फ़ु टोपी ड्रामो आहे। असां वटि पब्लिक बि अहिड़ी आहे, असां वटि पब्लिक बि अहिड़ी आहे। अहिड़ो बंदो जेको नमाज़ सां हुनजो तालुक़ु ई न आहे, ज़िक्र सां हुनजो तालुक़ु ई न आहे, क़ुरान सां तालुक़ु, रोज़नि सां तालुक़ु न आहे, उनजे पोयां यकीन कयो चङा भला माण्हू वेठा आहिनि, पैसा था ॾेई अचनि उन्हनि खे। हिन ज़माने में माण्हुनि खे बेवकूफ़ बणाइणु इंतिहाई आसान, इंतिहाई आसान। माण्हू रुगो रस्तो था ॻोल्हनि, अलाह करे किथां जेको असांखे पंहिंजा पैसा बि ज़ाया था कनि ऐं पंहिंजी तबाही बि जेको कराइनि था। इहे सभु रीज़न छा जेका निकिता, इहे इन करे निकिता असां इस्लाम खे जेको आहे छॾे ॾिनोसीं, दीन खे असां छॾे ॾिनोसीं, इन करे इहे सभु मामला जेको आहे पेश आया।
साईं हिकु मस्जिद जो इमाम नमाज़ पढ़ाए थो पर उहो रोज़ो न रखे त उनजे पोयां नमाज़ पढ़णु दुरुस्त आहे। अच्छा, ॻाल्हि यादि रखणु खपे त कोई बि मस्जिद जो इमाम नमाज़ पढ़ाए थो रोज़ा नथो रखे त उनखे ॾिठो वेंदो न सभ खां पहिरियां त शरीअत जो को उज़ुर त न अथसि। जेकॾहिं बीमार आहे, अहिड़ो बीमार थींदो आहे जो रोज़ो रखे न तबियत इंतिहाई ख़राबु थी वञे त उनजे लाइ इजाज़त आहे, उनजे लाइ गुंजाइश आहे त उहो भले इमामत कराए रोज़ा न रखे। छाजे करे उनजे लाइ अलाह ताला क़ुरान हकीम में बि इजाज़त ॾिनी आहे। पर जेकॾहिं मस्जिद जो इमाम नमाज़ पढ़ाए थो रोज़ा नथो रखे, कंहिं क़िस्म जी कोई तकलीफ़ न आहे, कोई टेंशन न आहे, त पोइ महल सां हिनखे मार्केट खां शार्ट करायोसि। कहिड़ो क़िस्म जो इमाम आहे? रोज़ा जेके अलाह ताला क़ुरान में फ़र्ज़ु कया आहिनि, त मां ॻाल्हि रिकॉर्ड बि थिए थी, तमामु साथियुनि खे चवंदो कंहिं बि इलाइक़े जे अंदरि कोई अहिड़ो इमाम आहे जेको नमाज़ पढ़ाए थो ऐं रोज़ा नथो रखे त उनजे पोइ असर नमाज़ न पढ़ो, नमाज़ बिल्कुलु हिकिड़ी रकात बि उनजे पोयां न पढ़ो। पर उन में ॾिसो जेकॾहिं अगरि उनखे तबियत ख़राबु आहे, ॿियो को शरीत वारो उज़ुर अथसि, उन एतबार सां गुंजाइश आहे। छाजे करे उहा गुंजाइश अलाह ताला ॾिनी आहे त को पेश मां मरीज़ आहे रोज़ो रखंदो, इंतिहाई तबियत ख़राबु थी वेंदी त उहो रोज़ो न रखे त न रखी सघे थो। रमज़ान खां बाद में क़ज़ा लाज़िम आहे, क़ज़ा लाज़िम आहे, उहा लाज़िमी हुनखे रखणी पवंदी। बाक़ी ॼाणी वाणी काफ़ी मूंखे ख़बर पई त काफ़ी मस्जिदुनि जा पेशमाम नमाज़ पढ़ाईंदा आहिनि, रोज़ा नथा रखनि। काफ़ी नौतख़ान वञी करे टीवियुनि में नात पढ़ंदा आहिनि। मूंखे दोस्त ॿुधायो चई यार असां हिकिड़े साल असां वियासीं, अलाए केतिरा नौतख़ान रमज़ान सेक्शन में अची करे वेठा उते नात पढ़नि पिया। चई 10-12 हुया पर 10-12 मां हिकिड़े खे बि रोज़ो न। मां में ज़ालिम कहिड़े क़िस्म जा उते नात पढ़नि पिया। पोइ जंहिं इस्लाम जी मेन पॉइंट खे छॾियो, हज़ारे नात पढ़ी, अलाह जी रहमत जेको आहे मथां न ईंदी, हज़ारे बयानु करे, पर जेको आहे रोज़ा नथो रखे, नमाज़ नथो पढ़े, इहे सर बेकार थींदा। छाजे करे अलाह ताला जे जेकॾहिं हुकुम जी तकमील नथो करे त हे बंदो नाकाम आहे। हिन जी नाकामी खे कोई बि जेको नथो रोके सघे। त सर कोई बि मस्जिद इमाम बिना कंहिं उज़ुर जे रोज़ा नथो रखे त उनजे पोयां नमाज़ न पढ़ण जी कोशिशि कयो। साईं ॿी शादी जे लाइ घरवारी खां इजाज़त वठणु ज़रूरी आहे? न साईं, ॿी शादी जे लाइ जेकॾहिं घरवारी खां इजाज़त वठंदो त घरवारी इजाज़त कान ॾींदी। घरवारी खां शरीयत इस्लाम हुकुम न कयो त घरवारी खां इजाज़त वठो ॿी शादी में, बल्कि इस्लाम इहो हुकुम ॾिनो फ़नकिहू मा ताब लकुम मिनन निसाए मसना व सुलासा व रुबा फ़इन ख़िफ़्तुम अल्ला तादिलू फ़वाहिदा। अल्लाह ताला फरमायो निकाह कयो, घरवारी खां भले पुछा न कयो। ॿियो निकाह कयो, घरवारी खां कंहिं क़िस्म कोई पुछा न कयो। टियों कयो पुछा न कयो, चौथों कयो पुछा न कयो। क़ैद अल्लाह ताला हिकिड़ो लॻाए छॾियो, इन क़ैद खे गौर सां ॿुधो। कहिड़ो? फ़इन ख़िफ़्तुम अल्ला तादिलू फ़वाहिदा। जेकॾहिं ॾिसो था ॿी शादी कंदुमि, टीं शादी कंदुमि, एतदाल कंहिं क़िस्म जो कोई न थी सघंदो, अल्लाह ताला फरमायो हिकिड़ी तव्हांजे लाइ बहितर आहे बसि। ॾिसो था न सुभाणे ज़ुल्म थींदो, हिकिड़ी खे 10,000 वारी ड्रेस पढ़ाईंदुमि ऐं ॿी खे 1000 वारी बि न वठी ईंदुमि, हिकिड़ी खे कराची घुमाईंदुमि ऐं ॿी खे ॻोठ में बि न घुमाईंदुमि। एतदाल न थी सघंदो न, ज़ुल्म कंदुमि न। अल्लाह ताला फरमायो पोइ ज़रूरत न आहे ज़रूरत, पोइ हिकिड़ी जेकी घर में अथव न इहा ठीकु अथव। वरी ॿी शादी जो मशवरो घरवारी खां त वठंदा ई न कयो। हिकिड़े कंहिं साथी ॻाल्हि हिकिड़ी ॿुधाई, बल्कि ईअं किथे तहरीर में लिखियलु हुयो, हिकिड़े बंदे ॿी शादी जी फुल मीटिंग कई, ॿी शादी जो पंहिंजो मामिलो सॼो को क्लियर कई, ख़मीस जे ॾींहुं सॼी सेटिंग करे छॾी। चई सुभाणे जुमे जे ॾींहुं जेको आहे शादी आहे, अलाए कहिड़े बदमाश माण्हू वञी करे घरवारी खे ॿुधायोसि त तुंहिंजे मुड़ुस जी सुभाणे जेको आहे जुमे ते शादी आहे, जुमे ते शादी आहे। हिन जो ठीकु आहे, अचे ॾिसो त घणे बि ईअं सौदो थिए। मुड़ुस जीअं जो घर में आयो, माई साईं सफ़ा कावड़ में। मुड़ुस ॾिसो अॼु कंडीशन वॾी ख़राबु अथसि हिन जी, अलाए छा जेका अलाह रहम करे। मुड़ुस अची करे पासो वराए करे सुम्ही पियो। सुबुह सां जीअं उथियो त चंपल बि न पाता, ईअं खंगंदो गुसल खाने में वियो, विंजी करे मोटी आयो ऐं फणी ॾियणु शुरू कयईं। माई पुछियोसि करे थो वञे? चई ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जुमे जो ॾींहुं आहे, नमाज़ पढ़णु वेंदुमि, ॿियो मां काॾे वेंदुमि? माई चयोसि ठीकु आहे, मां तोखे राति जो गोरियूं खारायमि, 2 ॾींहं तूं सुतो पियो हुए, अल्हम्दुलिल्लाह अॼु आचर जो ॾींहुं आहे, अॼु आचर जो ॾींहुं आहे। ॻाल्हि यादि रखे छॾिजांइ, अगरि जेकॾहिं ॿीहर दोबारा इहा सोचई न, अहिड़ी गोरी ॾेई छॾींदे में क़यामत सुबुह सां जेको उथी पवंदी।